एक वक्त ईंदो जो कबर जी अंधेरी कोठी में पंहिंजी औलाद के सॾींदे तो अन करीब ये दुनिया है चंद ॾींहं जी आहे ओज ते फ़ाक़ो कराईंदे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन नारा हूंदा छा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन खणोसि बा टेम थी वियो आहे धप न करे वञे हर कंहिंखे पंहिंजे पेट जी लॻल हूंदी न लाश के मिट्टी जे हवाले कयूं को कांदको ते बिरयानी जा ज़ाइका चेक कयूं तूं ऐस्ताणी आहे बस कहिड़ी तूं पोख भली पोखी आहे जो तुंहिंजो नालो थींदो कहिड़ी तूं पंहिंजी औलाद खे तरबियत ॾिनी उंगली खां पकड़े पंहिंजे वॾनि जी क़बर ते वञी तूं वॾनि जे बशकिश जे लाइ दुआ घुरी हुजे उहा औलाद तुंहिंजी कापी करे तुझी कबर जे मथों भी अचे हाणे बस वयो वो ज़मानो वयो वो ज़मानो हाणे तुझे मोए खां पोइ उन्हनि खे पीउ मोबाइल आहे मां मोबाइल आहे अल्लाह मोबाइल आहे सभु कुझु उहो मोबाइल आहे तूं वई निंदड़ को थी वए तुझो कमु कंदी औलाद तुझो कमु कंदी 15 ॾींहं सख़्ती सां कंदे बाद में ये कबर ते गुल खणी ईंदे पाणी सां ईअं सींगारींदे 1 साल 1.5 साल 2 साल हिकु वक़्तु ईंदो जो तुझी कबर ईअं वीरान थी वेंदी ईंदो रब्बुल अर्शिल अज़ीम जी इज़त जो कसमा ईंदो अहिड़ो नफ़्सा नफ़्सी जो वक़्तु थो अचे तू कबर जी ॻाल्हि तो करे मानी आॾो पई हूंदी मानी के कोन ॾिसंदा तुंहिंजी कबर खे काॾो ॾिसंदा एॾी जल्दबाज़ी थींदी एॾी नफ़्सा नफ़्सी थी वेंदी जो घर में छा थो थिए ओॾे फोकस न ॾींदा ओॾे नज़र न कंदा तूं बस कबर जे अंदरि पहुच बस मुझे गाल तो के थोड़ी तकलीफ ॾींदी इंशाअल्लाह 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 यौमल क़यामत जे ॾींहुं तोखे